मुल्क में कोरोना वधीक 118 इंसानी जानियूं गिड़काए छॾियूं। 5358 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 1,60,118 थी वियो। पंजाब में 60,138, सिंध में 59,983, KPK में 19,613, बलूचिस्तान में 8,794, इस्लामाबाद में 9,637, गिलगित बल्तिस्तान में 1,213 ऐं आज़ाद कश्मीर में 740 शहरी वायरस में वरतल। पुराणो सखर में शहरी चूंडियल नुमाइंदनि ऐं मेयर सखर खिलाफ मैदान ते निकिरी आया। मसला हल न थियण जे करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो टिनी तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर खे ज़िले इंतजामिया पारां मटियारी ज़िले जे 16 नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि खे सील करण वारे हुकुम ते सख़्तीअ सां अमल दरामद कराइण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।